नाज़रीन उॾेरो लाल लॻ ॻोठ भाऊ खान पठाण में बसर जे फसल ते कम कंदड़नि जो चवणु आहे त महांगाई सबब संदन पेट गुज़र ॾुखियो थी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुलमो महींगोरो जी ही रिपोर्ट। ज़राअत ऐं कुदरती नेमतुनि सां मालामाल शाहूकार सिंध जा मारू माण्हू हिन वक़्तु नेक मसइलनि में मुब्तला आहिनि। पीपी ऐं नवाज़ लीग जी हुकूमत में भले चोरियूं ऐं धाड़ा लॻा हुजनि, पर घटि में घटि अवाम खे ॿिनि वेलनि जी मानी ॻबो इज़त सां मिलंदो हो। पीटीआई जी रियासत मदीना जहिड़ी क़ाइमु कयल हुकूमत में अवाम खे ॿिनि वेलनि जी मानी ॻबो जो बि विसरी वियो आहे। हिकु वक़्तु उहो बि हो त घर जो हिकु फ़र्द कमाईंदो हो त समूरा घर जा भाती पेट भरे इज़त वारी मानी खाईंदा हुआ। रियासत मदीना जी तिर्ज़ ते क़ाइमु थियल पीटीआई जी मौजूदा हुकूमत ऐं घाटे टोड़ महांगाई सबबि घर जा समूरा भाती कमाइनि था, पोइ बि ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। उन सिलसिले में उॾेरो लाल लॻ ॻोठ भाऊ खान पठाण में बसर जे फसलुनि ते कमु कंदड़ औरतुनि जो चवणु आहे त मर्द ऐं औरतूं समूरो ॾींहुं कमाइनि था, पोइ बि हिकु वेले जी मानी खाइण लाइ परेशान आहियूं। उन सिलसिले में मज़दूर औरतूं महिरान टीवीअ सां पंहिंजा वीचार 150-200 कमायूं था, ॿार बच्चा सभु नंढड़ा सभु था मरूं, स्कूल पे छॾराए छॾी। अहिड़ी महांगी आहे, खंड नथी अचे न अटो अचे, पोइ कमायूं जॾहिं पेट जी गुज़र कॾहिं आहे कॾहिं कोन आहे। 70 रुपया किलो खंड, 110 रुपया किलो। हाणे हिन में गरीब छा खायूं? 80 रुपया 240 रुपया त किलो घी आहे। गरीबनि खे त उमदाती न को बि छा ॻाल्हि आहे। गरीब त ई 160 रुपया 200 ॾींहं जो ॾियारी छुटे थी बसरनि जी मज़ूरी में। हले तो ॾींहुं सुमरो ये कटाई करियूं था बसरनि जी, पोइ बोरी वढूं भले 2 बोरियूं आयूं त किरियूं न ते किरियूं था, पर मजबूरी सां कटाई करियूं, बता वठी अचूं। महांगियाड़ो बाबा आहे, इहा साई वठो त पूरी तो थिए कोन्हे थी। अलाह साई पूरी करे। ॿियो हाणे दुनिया तो डोड़ी डोड़ी घणी पिया डोड़ियूं। हाणे इहा घी महांगो, खंड महांगी, जे ॿारड़ा पढ़ण वञे त उन्हनि लाइ 10 रुपया न थिए त ॿार खे मोकिले, हींअर त ॿारनि जी बि स्कूलियूं बंदि कयूं। हाणे असां मड़ा माण्हू बोरी वढूं, बोरी हाणे बोरी जे असांजो छा थिए। हिकिड़ो मुंहिंजो मुड़ुसु आहे छप्पा पोलियो बीमारी, जाइ मुंहिंजी डही पई आहे, छोकिरा सभु अलॻि आहे, असांजी पूरी नथी थिए। हिकिड़ो टाइम खायूं, हिकिड़ो टाइम वेठा आहियूं। उहो मिर्च बि ॻारे, मिर्च नथो मिले जेको असीं खाऊं, छा करियूं। सभु ॻाल्हि महांगी आहे। 70 रुपया अटो थियो आहे। बेन जी सभु कंहिंखे ॾे, उन बेन जे मूंखे कुझु कोन ॾिनो। ऐं तब ऐं बेन जी वोट ॾींदी आहे। बसि मूंखे अलाह जे छो मुंहिंजो मूंखे मागी बेन जी कुझु कोन ॾिनो। पैसो हुजे त अटो मंगाए मानी खायूं। सेर 50 रुपये जो 100 रुपये जो 2 टके मानी थिए, बुख मरूं था छा करूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त कुदरती नेमतुनि सां मालामाल सिंध सूबे जी अवाम सां अहिड़ो अन्याय छो आहे। अॻु जॾहिं सिंधी माण्हू पंहिंजी औरत खे घर जी चाऊंठ ॿाहिरि निकिरण कोन ॾींदा हुआ, पर हिन कहर महांगाई वारे दौर में हर माण्हू कमाए थो, पोइ बि संदन ज़िंदगीअ जो गाॾो हलाइण ॾुखियो थी पियो आहे। वक़्त जे हुक्मराननि खे निमाणी गुज़ारिश आहे त शाहूकार सिंध जे ग़रीब माण्हुनि ते रहम कयो वञे। कैमरामैन सज्जाद अलीअ सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, महिरान टीवी।